नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ लुणखाण में मुहर्रम अल हराम शुरू थींदे ई लुणखाण जे स्टॉप ते सैयद फैज़ मोहम्मद शाह, सैयद असगर शाह पारां शबील कैंप लगाई हुई है, जेका पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं जारी रहंदी। कैंप में आगा अहमद पठान, अली नवाज़ हिंगोर जो जिन शिरकत कई। इन मौके ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इंशाअल्लाह जी तव्हांखे ख़बर आहे त मुहर्रम शरीफ़ जेको आहे सो असां हर मुसलमान ते फ़र्ज़ु आहे जो एहतराम जी मोहब्बत ऐं हीअ जेके सबील हलाईंदा आहिनि जेके नौजवान आहिनि, माशाअल्लाह अल्लाह ताला हिनखे जज़ाए ख़ैर ॾिए। ऐं हीअ जेतिरे मुसाफ़िर ईंदा आहिनि हिन गर्मी में, पाणी पियारण ई सवाबु आहे, पर हीअ सबील हलाइण जी सबीली नियत सां ऐं करबला जे जेके ॾींहं ॾह हीअ जेके जिते शहादतूं थियूं, जिते हिते क़ुर्बानी ॾियूं आहिनि, साहबा कराम इमाम क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, जंहिंजे करे इस्लाम जो झंडो हमेशह लाइ बुलंद थियो आहे। अल्लाह ताला उन क़ुर्बानीनि खे क़बूल फ़रमाए। ऐं हीअ जेके हीअ दोस्त जेके बि सबील हलाईंदा आहिनि, जेके वॉलंटरी कमु कंदा आहिनि, ऐं जेके बि अवाम ग़रीब जेके मासूम ॿार आहिनि या मुसाफ़िर आहिनि हिन गर्मी में, उन्हनि खे सबील पियारंदा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे जेको आहे सो हिन जो सवाब दारीन अल्लाह ताला उनखे जज़ाए ख़ैर ॾिए। ऐं असां सभु मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे, चाहे कंहिं बि फ़िरके सां असां हुजूं, असां ते जेको आहे इमामनि जो ऐं साहिबनि जो हिन ॾींहंनि जो मुहर्रमनि जो जेको आहे सो एहतराम करिणो आहे। ऐं असांखे सभु गॾिजी बीहणो आहे, असां सभु हिकु कयूं ऐं अल्लाह ताला असांखे जेको आहे सो मज़ीद मज़बूत रखे ऐं गॾिजी रखे सभु मुस्लमाननि खे, चाहे कंहिं बि फ़िरके सां हुजूं, असां हिकु ॿिए जो एहतराम कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेको आहे सो मुहर्रम अल हराम जो महीनो हले पियो, इहो असां सभिनी मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे इन जो एहतराम करणु। हिते लुणखाण स्टॉप ते जेको असांजा दोस्त आहिनि सैयद बिरादर्स, उन्हनि जेको आहे सो सबील जो हिते स्टॉक लॻायो आहे, सभिनी माण्हुनि खे सबील पियारीनि पिया। इहो सवाब जो कमु आहे, असां सभिनीनि जो जेको आहे सो फ़र्ज़ु आहे त इन शइ खे असांखे वधाइणु घुरिजे, सबील सभिनी माण्हुनि खे पियारणु घुरिजे। को उञारो प्यासो अचे थो, जीअं करबला में जेको आहे सो शहीद थिया हुआ, प्यासा थिया हुआ, उनजे करे इहे सबीलूं लॻायूं वेंदियूं आहिनि। असां हर मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे, इन्हनि हिकिड़ो जेको आहे सो झंडो, इस्लाम जो झंडो जेको आहे सो शहीदनि बुलंद कयो हुयो। उन्हनि जे साए में अल्लाह पाक जेको असांजे मुल्क खे शाद आबाद रखे। असांजी जेको आहे सो दुआ आहे त जेको असांजो मुल्क बि आबाद रहे ऐं सबील हूंदियूं रहनि। मुहर्रम खां करे 10 मुहर्रम ताईं सबील जो सिलसिलो, कैंप जो जेको सिलसिलो आहे जारी रहंदो ऐं इंशाअल्लाह ता क़यामत ताईं जारी रहंदो। असां ही पहिरीं मुहर्रम खां करे 10 मुहर्रम ताईं सबील कैंप लॻाईंदा आहियूं। जेके ईंदा वेंदा मुसाफ़िर जेके आहिनि से सबील पीअंदा आहिनि ऐं दुआऊं पिणु ॾींदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।